इते अवांखे हिक ॿी अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल वाधि थी रही आहे, जॾहिं त तालके सेवण जे कचे जा 50 ॻोठ ॿुॾी विया। कचे जे ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सरकार मुतासिर ॻोठाणनि खे ॿेड़ियूं फराहम न करे सघी आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल वाधि थी रही आहे। कचे में पाणी सबबि लखें एकड़नि ते बीठल फसल लुढ़ी वियो। आबादगारनि ऐं हारियुनि खे लखें रुपयनि जो नुक़सान थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं भांसैदाबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुज़फ़र अली खोखर खां। जी मुज़फ़र, छा सूरतहाल आहे, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, सिंधु जेके चाड़ जो सिलसिलो आहे उहो तमामु तेज़ी सां जारी आहे। सेवण तालके जा 50 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे ॿोॾि जे पाणीअ जे लपेट में अची विया आहिनि। सिंधु दरिया जो पाणी जेको आहे उहो तेज़ी सां वधी रहियो आहे। पंहिंजो पाणीअ जो जेको चाड़ आहे उहो तेज़ी सां वधी रहियो आहे, जंहिंजे करे पाणी हिन महिल एल एस बचा बंद सां जेको आहे बिल्कुलु टकरायल आहे। जंहिंजे करे जेके कचे जा 50 ॻोठ आहिनि उहे मुकमल पाणी जे हेठां आहिनि। उन्हनि ॻोठनि में केतिरा ई सवे माण्हू फाथल आहिनि, जिन खे रेस्क्यू करण जे लाइ ज़िले इंतज़ामिया जे तरफ़ां को बि क़दम न खयो वियो आहे, उन्हनि खे ॿेड़ियूं फराहम न कयूं वियूं आहिनि। जंहिंजे करे 50 खां वधीक ॻोठनि में सवे माण्हू ऐं उन्हनि जो जेको चौपायो माल आहे उहो फाथल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2022 जी जेका ॿोॾि हुई, उन खां पोइ जेको 2023 जो में जेको दरिया में पाणी आहे उहो बि हिन भेरे तमामु वधीक नज़र पियो अचे। जंहिंजे करे हिन वक़्त ताईं 50 खां वधीक जेके ॻोठ उहे बिल्कुलु पाणीअ जे घेरे में आहिनि। उन्हनि में सवे माण्हू फाथल आहिनि ऐं पाणीअ जो जेको चाड़ आहे जीअं पोइ तीअं बरक़रार रहे पियो। मां तव्हांखे ॿुधायां त जेको सेवण तालके जो जेको कचो आहे उहो मुकमल तौर ते पाणीअ जे लपेट में अची वियो आहे। मुकमल पाणी ॻोठनि खे महिरबानी मुज़फ़र अपडेट करण जे लाइ।